बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कख सड़िया पन सड़िया सड़ियो साओ गाह, कख सड़िया पन सड़िया सड़ियो साओ गाह, जिन रिझायो अल्लाह तो न लगे तन के। मान वारा आयल मेहमान मुंहिंजा उस्ताद ऐं प्यारा दोस्तो, अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असांखे पूरे साल जी महिनत जो तोहफ़ो मिलण वारो आहे ऐं मूंखे ख़ुशी थी रही आहे त असां अॼु जे दौर जा ख़ुशनसीब ॿार आहियूं जो असां हिन जदीद दौर में पैदा थिया आहियूं। इहे सभु कुझु असांजे वॾनि जी महिनत ऐं कारकिर्दगी जे करे आहे। हिन दौर में कंहिं बि मुश्किल सवाल जो जवाब ॾियणु बिल्कुलु आसान आहे। हिन दौर में कंहिं बि मुश्किल सवाल जो जवाब ॾियणु बिल्कुलु आसान आहे। कंहिं बि माण्हू खां को सवाल कंदो हिकदमि मोबाइल कढंदो, पर असांजा उस्ताद सवाल पूरो थियण सां जवाब ॾींदा आहिनि। ईअं न आहे जो असांजे उस्तादनि वटि मोबाइल न आहे, पर पंहिंजी एतिरी त ध्यानु रखनि था जो नेट जी ज़रूरत न पवे थी। जेको पंहिंजी महिनत करे थो ऐं पोइ मोबाइल ते कॉपी करे वधीक नंबर खणी इन्हनि जो हक़ खाए वञनि था। इन करे मुंहिंजी तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे इल्म ते ज़ोर ॾियो। कॉपी करण खां बचो। महिनत में अज़मत आहे, महिनत में अज़मत आहे। भली नेट तां ॾिसी जवाब ॾियो, पर जेको सिखण सां ऐं इम्तिहान पंहिंजे दिमाग़ मां रखण सां मिले थो उहो कॉपी करण सां नथो मिले। ईअं चई मां तकरीर ख़तमु कंदसि। मान वारा आयल महिमाननि खे अस्सलाम वालेकुम। जीअं त असीं सिंधी आहियूं, असांखे पंहिंजी सिंधी ॿोलीअ ते फ़ख़्रु आहे। तव्हांखे ख़बर आहे सिंधी महीननि जा नाला कहिड़ा आहिनि? आउं तव्हांखे सिंधी महीननि जा नाला ॿुधायां थी। अॼु चेट जी 20 तारीख़ आहे। चेट, वैसाख, ॼेठ, आख़र, सावण, भद्रो, असू, कती, नारी, पोह, माघ, फगुण।